हिकु कातिल रस्म जारी आहे, उन रस्म जो नालो आहे त मासूम माण्हुनि खे मारियो, उनजो नालो ॾियो हाफ फ्राए। मासूम माण्हुनि खे खणो, उनजो नालो फुल फ्राए ॾियो। चवनि था त क्रिमिनल मारिया अथनि। दुनिया में जनेवा कन्वेंशन मूजिबि जंगी क़ैदियुनि जा बि के हक़ आहिनि। मुल्क जे अंदरि इहो कंहिंखे इख़्तियार कोन्हे त कंहिं माण्हू खे पुलिस ॾोहारी चई क़तलु करे, इहो कमु अदालतुनि जो। पर सिंध में रोज़ानी अदालतुनि खां मथे क़त्लेआम मामूल बणियल आहे। मां अव्हां सां उन मासूम पुट जो ज़िक्र कंदुसि जेको 10 फरवरी ते सिंध यूनिवर्सिटी मां अगवा कयो वियो। उन मासूम ऐं ॾबरू पुट जो नालो इरफान जतोई आहे, जंहिंखे औरतुनि जे आलमी ॾींहं ते, जिते सिंध जूं माउरूं भेनरूं ऐं सॼी दुनिया में औरतूं जागरता पंहिंजे हक़नि लाइ रोडनि ते निकितल हुयूं, उन ॾींहं ते 8 मार्च ते उन मासूम ॻभरू पुट जो लाश सिंधी माउरुनि ऐं भेनरुनि खे ॾिनो वियो त ही इरफान जतोई आहे, जंहिंखे सिंध यूनिवर्सिटी मां 10 फरवरी ते अगवा करे 8 मार्च ते क़तलु कयो वञे थो। हैरत थींदी सॼी दुनिया खे त ही ज़ुल्म ऐं बर्बरीअ जो नंगो राज सिंध जो वज़ीर आला ख़ामोश आहे, सिंध जो IG ख़ामोश आहे। दरिंदो SP सखर वहशत जो इज़हार करे थो त इरफान ॾोहारी आहे। उनजी वीडियो जारी कई वञे थी जंहिंमें उन जो पिस्टल ऐं हथियार डिशबोर्ड ते ऐं पैसा ॾेखारिया था वञनि। हथियार ॾेखारण, पैसा ॾेखारण सां को क्रिमिनल न थींदो। को हुन ते केस हो त हुनखे अदालत में वठी वञी इहो साबित कंदा त ही ॾोहारी आहे। अदालतूं ॾोहारनि जो फ़ैसिलो कंदियूं। ॾोहनि जे ख़ात्मे जे लाइ तव्हां हिटलर जी नाज़ी सोच खणी अचो ऐं जंगल ला खणी अचो त कराची खां कश्मीर ताईं तव्हां मासूमनि खे खणी उन्हनि खे जबर जे बुनियाद ते अगवा करे काल कोठड़ियुनि में खणी वञो ऐं काल कोठड़ियुनि खां पोइ उनखे मौत जी निंड सुम्हारियो ऐं सिंध जे माण्हुनि खे ॿुधायो त तव्हां ॾोहारी मारिया आहिनि। सॼी सिंध मातम करे पई त उनजा मासूम पुट मारिया वञनि था। हिन लाक़ानूनियत खे रोकियो। इरफान जतोई जी 16 मार्च ते सिंध हाईकोर्ट में पेशी रखियल आहे मिसिंग पर्सन जे हवाले। हू सिंध हाईकोर्ट जी लिस्ट में मौजूदु आहे। सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि मीडिया, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडिया ऐं सोशल मीडिया ते उहो ज़िक्र थींदो रहियो आहे त हू सिंध जी अज़ीम मादरे इल्मी सिंध यूनिवर्सिटी मां रात जो खंभियो वियो। तव्हां उनजो लाश फिटो कयो ऐं उन्हनि मासूमनि खे मारे उन ते चिथरूं कयो ऐं चओ त ही ॾोहारी। मां हिन ज़ुल्म जे ख़िलाफ़ अव्हांखे अपील कंदुसि माउरुनि ऐं भेनरुनि खे त GSN महाज़ एहतजाज जो सॾु ॾिए थो त मासूम इरफान जतोई जे कातिल दरिंदे SP ऐं SHO निसार शाह ऐं उन में मुलविस अहलकारनि खे कानून जे कटाइड़े में आणियो। ही उहे DMG ग्रुप जा ऑफिसर आहिनि जिन आला तालीम हासिल कई आहे। अलाए केतिरा SP ऐं DIG ऐं SHOs उहे कातिलनि जा तगमा हासिल करे चुका आहिनि। उनखे एवॉर्ड मिलिया आहिनि मासूमनि खे मारण जा। असां चवंदासीं त 14 मार्च ते सॼी सिंध जो शऊर ॿाहिरि अचे ऐं हिन ज़ुल्म जे ख़िलाफ़ एहतजाज करे त कातिल ऐं दरिंदा पुलिस ऑफिसर गिरफ़्तार थियनि जिन जबरी गुमशुदगियूं कयूं, जिन अदालतुनि खां मथां क़त्ल कया आहिनि। ऐं सियासी वर्करनि, इंसानी हक़नि जे तंज़ीमुनि, सहाफ़ियुनि, कानूनदाननि खे इहा अपील आहे त हिन एहतजाज में असांजी मदद कयो। ही मदद तव्हांजे ॻभरू पुटनि खे बचाइण लाइ, ही मदद सिंध में कानून जी हुक्मरानी जी बहाली जे लाइ आहे। ही सिंध में अदालतुनि खां मथां क़त्लनि जो जेको राकास आहे तंहिंखे रोके सघूं। ही असांजी कानूनी घुर आहे, ही असांजी जमहूरी घुर आहे, ही सिंध में इंसानी हक़नि जी बहाली जी घुर आहे। तंहिं करे 14 तारीख़ ते सॼी सिंध खे आऊं अपील कंदुसि त सिंध में इंसानी हक़नि जी बहाली लाइ GSN महाज़ जे तरफ़ां थींदड़ एहतजाज में शरीक थियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk